बाबा ॿाहिरि मींहुं थो वसे हे मूंखां कपिड़ा किथां सुकंदा धोई धोई थकिजी थी पवां। अलाए घणा कपिड़ा मटींदा आहिनि ॾींहं में। कीर्ति भाभीअ खां फ़ोन करती पुछां हुन चए बरसाति पएसि थी या। वाओ कीर्ति भाभी फोन वरी इन जी फोन छो आई आहे? इहा बि कम में लधी फोन लॻाए वांदी आहे सफ़ा। हा हलो कीर्ति भाभी। भाभी गिदामड़ी थी ॻाल्हायां। हा चओ गिदामड़ी। भाभी तव्हां हिते बरसाति पएव थी या? न असां हिते न छा आहे पेट्रोल महांगो थी वियो आहे न, इन करे अञा बारिश कान पई आहे। बरसाति जो पेट्रोल सां कहिड़ो तालुक आहे? हूअं छा बारिश छा आहे कार में ईंदी त इन करे पेट्रोल लॻंदो हुअसि। हाणे पेट्रोल महांगो थी वियो आहे न त पंधु वेठी अचे, इन करे अञा ताईं पहुची कान्हे। तूं बि न वांदी आहीं सफ़ा, जेॾी तेॾी महिल थी फोनूं लॻाए। बारिश पए थी भाभी तव्हांजे हिते? बाबा ने कंहिंखे फ़ोन करण बि गुनाह थी वियो आहे। फ़ोन करे पुछांसि थी त चए थी ईअं, मतिलबु फ़ोन बि न कयां भाभीअ खे।